खीर वारी चांहि ज़हर अथव तव्हांजे लाइ। अलाए आउं नथो चवां, इलाही माण्हू हीअं चईंदा आहिनि, छो चईंदा आहिनि, हुन सभिनी जे बारे में पिया ॻाल्हाईंदासीं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। चांहि वणंदी हुजे त हीअ वीडियो तव्हांजे लाइ। हिकिड़ो बाबा आहे, उहो चए थो की भई चांहि जे अंदरि हूंदो आहे फ्लेवोनॉइड, खीर जे अंदरि हूंदो आहे केसिन, ॿई मिलंदा, उन्हनि में केमिकल रिएक्शन थींदा। हन त ई ॻाल्हि सच आहे, थींदो। फ्लेवोनॉइड जेका आहिनि उहे एंटीऑक्सीडेंट आहिनि, तव्हांजे शरीर लाइ सुठा आहिनि। उहा कैसीन सां गॾु गॾिजंदा त हू तव्हांखे फ्लेवोनॉइड नथा मिलनि तव्हांजे शरीर खां, उहा सची ॻाल्हि आहे। पर तव्हां चांहि फ्लेवोनॉइड सां नथा पियो। चांहि तव्हांजे लाइ अंतरात्मा जी तृप्ति थी ॾिए। तव्हांखे चांहि पीअणु वणंदी आहे त तव्हां चांहि पियो था। फ्लेवोनॉइड जी वधीक मात्रा आहे फ्रूट्स ऐं वेजिटेबल्स मां। तव्हां सॼो ॾींहुं फ्रूट्स एंड वेजिटेबल्स नथा खाओ ऐं तव्हांखे चांहि सां डपु थो लॻे। बाबा चांहि में केसीन ऐं फ्लेवोनॉइड जेको मिले थो उहा ज़हर नथो थिए। उन में फ्लेवोनॉइड जी मात्रा तव्हांजे शरीर में घटि थी अचे। दैट्स अबाउट इट। तव्हांखे खीर नथो पचे त तव्हांखे चांहि घटि करणी खपे। चांहि सां गॾु तव्हां सॼे सोसाइटीअ जो नाश्तो जेको कयो अथव उनजे कारण तव्हांजो वज़न वधीक रखियो आहे त हू तव्हांखे घटाइणो खपे। चांहि बंदि करण जी ज़रूरत कान्हे। कोई बि शइ आइसोलेशन में तव्हां लाइ ज़हर कान्हे। उनजो डोज़, उनजी मात्रा डिपेंड कंदी आहे, न उनजे बारे में तव्हां वीचारियो।